अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिटवार बाबाला। बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़नि था। ऐं मोमिनो तव्हां बि मथसि दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़नि था। ऐं मोमिनो तव्हां बि मथसि दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद व बारक वसल्लम। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ते अल्लाह जो वॾो फज़्ल आहे। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह ते अल्लाह जो वॾो फज़्ल आहे। अल्लाह जी ताबेदारी करियो, रसूलुल्लाह जी ताबेदारी करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद व बारक वसल्लम। बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़नि था। ऐं मोमिनो तव्हां बि मथसि दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व अला आल मुहम्मदन व बारक वसल्लम। इहो ऐब खां पाक आहे अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे इहो ऐब खां पाक आहे अल्लाह जेको पंहिंजे ख़ासि बाने खे हिकु राति मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा बैतुल मुक़द्दस वठी वियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आल मुहम्मद व बारक वसल्लम। बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़नि था। ऐं मोमिनो तव्हां बि मथसि दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व अला आल मुहम्मदन व बारक वसल्लम। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह खे महराज ते हुयो घुरायो। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह खे महराज ते हुयो घुरायो। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह खे शाहिदी ॾींदड़ ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेजारींदड़ करे मोकिलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व आल मुहम्मदन व बारक वसल्लम। बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़नि था। ऐं मोमिनो तव्हां बि मथसि दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व आल मुहम्मदन व बारक वसल्लम। तुंहिंजे रब जी रहमत जेका मोमिननि लाइ साबित थी चुकी आहे। तुंहिंजे रब जी रहमत जेका मोमिननि लाइ साबित थी चुकी। मोमिननि खे ख़ुशख़बरी अल्लाह तरफ़ां संदसि लाइ तयारु आहे फज़्ल वॾो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व आल मुहम्मदन व बारक वसल्लम। बेशक अल्लाह ऐं संदसि मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़नि था। ऐं मोमिनो तव्हां बि मथसि दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व अला आल मुहम्मदन व बारक वसल्लम। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। ख़ैर कर, करीम करम कर, रहीम रहम कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। ख़ैर कर, करीम करम कर, रहीम रहम कर। मिठुअ जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, आस उमेद पुॼायो, ख़ुशियूं ख़ुशहालियूं करियो, भलायूं भाल करियो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व आल मुहम्मदन व बारक वसल्लम। बेशक
अल्लाह सन्नद मलाइक फ़रिश्ता नबी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद यानी सलवात पढ़न दा ऐ मोमिनो तव्हां बि मथद दुरूद यानी सलवात ऐं सलाम पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदन व आल मुहम्मदन व बारक वसल्लम।